कंपनियुनि ऐं ॿियनि ख़ासियतुनि सूधो माण्हू मोबाइल वठण वक़्तु उन जे रंग जो बि घणो ख़्यालु कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे त मुख़्तलिफ़ कंपनियूं हिक ई मॉडल जूं मोबाइल फ़ोन्स मुख़्तलिफ़ रंगनि में मुतारिफ़ कराईंदियूं आहिनि। पोइ बि केतिरनि ई माण्हुनि खे रंग चूंडण जे हवाले सां ॾुखियाई ज़रूर थींदी हूंदी। अहिड़े ई मसइले खे नज़र में रखंदे पाकिस्तान जी नाले वारी कंपनी टेक्नो वाहिपेदारनि लाइ रंग मटाइण वारी फ़ोन मुतारिफ़ कराई आहे, जंहिंजे करे माण्हू हाणे हिक ई फ़ोन खे मर्ज़ीअ मूजिबि मुख़्तलिफ़ रंग ॾेई सघनि था। टेक्नो मोबाइल कैमोन सीरीज़ जो नओं मॉडल लॉन्च कयो आहे। मोबाइल में कैमरा खे वॾी अहमियत ॾिनी वई आहे, जॾहिं त मोन ड्रेन एडिशन फ़ोन कैमरोन 19 प्रो में हिक अनोखे ऐं ख़ूबसूरत डिज़ाइन वारी मोबाइल फ़ोन पिणु आहे। इन मोबाइल जे पुठिएं हिसे ते क्रोमेटिक आइसोमर टेक्नोलॉजी तहत अहिड़ी डिज़ाइन ॾिनी वई आहे जेका सिज जी रोशनी जज़ब करे उन खे मुख़्तलिफ़ रंगनि में मटाए छॾे थी। इहो ई सबबु आहे त उनखे पाकिस्तानी मार्केट में रंग मटाइण वारी मोबाइल फ़ोन चयो वञे थो। बॉर्डरलेस कैमरा इन मोबाइल खे ॿियनि खां अनोखो बणाए छॾियो आहे, जंहिंजे करे ॾिसण में इहा सोभर ऐं तमामु घणी ख़ूबसूरत बि नज़र अचे थी। न रुगो एतिरो पर कैमरोन 19 प्रो आलमी सतह ते सन्हे में सनी मोबाइल हुजण जो एवॉर्ड बि पंहिंजे नाले कयो आहे।